अस्सलाम वालेकुम। हिकिड़ी ज़रूरतमंद न्याणीअ जी शादीअ लाइ कुझु सामान जमा कयो आहे जेको मां तव्हां सां शेयर कयां थी। ऐं शेयर करण जो मक़सदु हिकु त इहो आहे त जिन जिन जो ॾिनल हिन में कुझु बि शामिलु आहे उन्हनि खे बि ख़बर पवंदी त छा छा वरितो वियो आहे ऐं ॿियनि खे मोटिवेशन मिलंदी। इहो ई सबबु आहे जो मां शेयर थी कयां। त तव्हांखे डिटेल मां हिन जी ॿुधायां थी। हिन में इलाही सारनि माण्हुनि जा पैसा शामिलु आहिनि माशाल्लाह। ऐं कंहिं अकेले जे वस जी हूअं बि ॻाल्हि न आहे त कंहिंखे सपोर्ट करे सघिजे। सो तफ़सील हीअ हे 2 टॉल आहिनि ऐं 2 हे लॉन जा वॻा आहिनि अनस्टिच्ड ऐं 2 रेशमी वॻा आहिनि इहे बि अणसिबियल। हिकिड़ो हे ऐं हे 2 सिबियल वॻा आहिनि नवां फस्ट क्लास मैचिंग रवा हिननि जा ख़ूबसूरत ऐं हे ॾाढा प्यारा कपिड़ा आहिनि। ऐं सिंगल बेड जूं 2 चादरूं, हिकिड़ी हीअ आहे ऐं ॿी हीअ आहे। छो त इहा शइ अहिड़ी आहे जेका हर हाल में कमु अचण वारी आहे। थांवनि में जेको कुझु मां वरितो आहे उहो आहे हे 3 सेट आहे ऐं हिकिड़ो शीशे जो वाटर सेट आहे, कूलर आहे ऐं 3 देॻड़ियुनि जो सेट आहे। चौथी जेका आहे हिकिड़ी कढ़ाई आहे ऐं उनखां अलावा हे प्लास्टिक जो डिनर सेट आहे स्क्वायर डिज़ाइन में। प्यालियूं बि हिन जूं ॾिसो माशाल्लाह, इहे बि स्क्वायर ॾाढियूं प्यारियूं प्यारियूं आहिनि। ऐं इनखां अलावा हे चमचा बि हिन जा जीअं सेट में मैचिंग ईंदा आहिनि उहो ई आहे। सॼो हे थोरो ई खोलियो आहे मूं सिर्फ़ु थोरो ॾेखारण जे लाइ त कहिड़े क़िस्म जो आहे। ऐं हे आहे थाल ऐं चांवरनि छाणण जी छाणी, 6 एक्स्ट्रा स्टील जा ग्लास। छो त वाटर सेट त मां पूरो शीशे जो वरितो आहे। 6 हे आहिनि मग ऐं उनखां अलावा हे शयूं जेके देॻड़ियुनि सां कमु अचण वारो सामान 3 सेट। हिकिड़ो शायदि मां इहो पहिरियों ॿुधाए चुकी आहियां। सो अलाह साईं ॾियण वारनि जो क़बूल करे, अलाह साईं तव्हांखे तमामु घणो ॾिए जेके हिन कम में हेल्प कनि था। ऐं हे सामान जेको आहे अहिड़ियुनि न्याणियुनि ॾे थो वञे जिन जा पेरेंट्स उन्हनि खे कुझु बि नथा ॾेई सघनि ऐं जिन सां उन्हनि जूं शादियूं थी थियनि उन्हनि जो हाल बि अहिड़ो ई आहे। सो 2-3 कपिड़ा 2-3 ज़रूरत जो सामान जेतिरो असांखां थी सघे थो। महांगाई इलाही आहे त घणो कुझु त नथो करे सघिजे, पर पोइ बि जेतिरो थिए थो कोशिशि करे असां कंदा आहियूं। ऐं तव्हां सभिनीनि जी महिरबानी आहे, तव्हां सभिनीनि जी मदद शामिलु आहे। अकेले इंसान जो वसी न आहे त कंहिंजे कमु अची सघे। ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं प्लीज़ कोशिशि कयो त पंहिंजे आस पास ॾिसो को बि ज़रूरतमंद आहे, थोरी बि हुनखे शइ वठी ॾींदव, थोरो बि हुनखे सपोर्ट कंदव। चवंदा आहिनि उठ तां विञणी लथी बि भली। पेरेंट्स सां माइटनि तां थोरो बि ॿार अगरि लही पए उन्हनि जी न्याणी जी का भलाई थी पए त ॾाढी सुठी ॻाल्हि थींदी। अलाह क़बूल करण वारो आहे।